कहिड़े शख्स खे असां सदक़तुल फितर ॾियूं। सभ खां पहिरियां उसूली शइ इहा ज़हन में रखो, जेकियूं बि शयूं मुसलमान जे मथां फर्ज़ ऐं वाजिब आहिनि, जीअं ज़कात फर्ज़ आ, सदक़तुल फितर फर्ज़ आ, इन्ही तरीक़े सां उशुर कढणु फर्ज़ आ, त इहे जेकियूं बि शयूं फर्ज़ ऐं वाजिब जे दर्जे में अचनि थियूं, इहे हमेशा जंहिं शख्स खे ॾियो, पहिरीं शर्त इहा ॾिसो त उहो मुसलमान आहे या न आहे। साम्हूं वारे जो मुसलमान हुजणु ज़रूरी आहे। हा, जेकॾहिं तव्हांखे नफ़ली सदको ॾियणो आहे, नफ़ली ख़ैरात कयो था, पोइ उन में ज़रूरी न आहे त अॻिलो मुसलमान हुजे, केर बि हुजे, नॉन मुस्लिम हुजे, उनखे ॾेई सघो था। पर फर्ज़ शइ जी अदायगी जे लाइ पहिरीं शर्त इहा आहे त उहो अॻिलो मुसलमान हुजे। पिनण वारो पिनण अची वियो, हे सदक़तुल फितर अदा करे थो, अॻिले जे अक़ीदे जी ख़बर ई न आहे त उहो मुसलमान आहे या गैर मुस्लिम आहे। जेकॾहिं वाजिब शइ तव्हां कंहिं गैर मुस्लिम खे ॾिनी त उन सां वुजूब अदा न थींदो। पहिरीं शर्त इहा आहे। ॿी शइ, जेकॾहिं तव्हां पंहिंजे कंहिं अज़ीज़ रिश्तेदार खे सदक़तुल फितर ॾियणु चाहियो था, ज़कात ॾियणु चाहियो था, उशुर ॾियणु चाहियो था, त उन जे लाइ हिकिड़ो उसूल ज़हन में रखो त पंहिंजे वालिद खे, पंहिंजे ॾाॾे खे ऐं मथे जेके बि सिस्टम आहिनि, ॾाॾो हुजे, परॾाॾो हुजे, नानो हुजे, नानी हुजे या ॾाॾी हुजे, इन्हनि खे सदक़तुल फितर नाहे ॾियणो, ज़कात नाहे ॾियणी, उशुर नाहे ॾियणो। ॿिए नंबर ते जेकी असांजी औलाद आहे, पुटु हुजे, धीअ हुजे या पोटो हुजे, इन्हनि खे बि सदक़तुल फितर, ज़कात, उशुर नाहे ॾियणो। सादे लफ़्ज़नि में ईअं सम्झो, जंहिंखो असां ॼाया हूं या जेको असां खो ॼायो आहे, इन्हनि खे ज़कात ऐं सदक़तुल फितर नाहे ॾियणो। छो त उन्हनि जा अॻे ई असां ते हक़ आहिनि। पंहिंजे पीउ खे माण्हू सदक़तुल फितर न ॾे, उनखे उनजी वैसे ई उनखे ख़िदमत करणी आहे। औलाद खे ज़कात नाहे ॾियणी, वैसे ई तव्हांखे औलाद जी परवरिश करणी आहे। बाक़ी तव्हां उन्हनि खे हदियो ॾियो, तोहफ़ो ॾियो, पर वुजूबी शयूं पंहिंजे ॼायल खे या जंहिंखां तव्हां ॼाया हो उन्हनि खे नाहे ॾियणी। इन्ही ॿिन्हिनि खां अलावा तव्हांजो भाउ आहे, मिसकीन आहे, भेण आहे, मिसकीन आहे, चाचो मामो आहे, मिसकीन आहे, बुआ मासी आहे, मिसकीन आहे, उन्हनि खे ज़कात, सदक़तुल फितर, उशुर ॾेई सघो था, पर उन्हनि खे ॾसियो न त मां तोखे ज़कात ॾियां थो। इन्ही रिश्तेदारनि खे ज़कात ॾियो पर ॾसियो न, उशुर ॾियो पर ॾसियो न। छो? ताकि अगलनि खे इहो अहसास न थिए त पाण खे अमीर थो सम्झे, मूंखे ग़रीब थो सम्झे। इन सां रिश्ते में को फ़र्क़ु न अचे। शरीयत हमेशा हर नुक़्ते ते नज़र रखी आहे त तव्हांजी इबादत जे करे कंहिंखे तकलीफ़ न अचे। बाक़ी इन्हनि खां अलावा जंहिं मुसलमान खे तव्हां ज़कात ॾियणु चाहियो, त उन जो उसूल इहो आहे त अॻिलो शख़्स पाण ज़कात ॾियण वारो न हुजे, पाण मालदार न हुजे, पाण साहिब निसाब न हुजे। जेकॾहिं अॻिलो पाण अॻे ई मालदार आहे, उन जे मथां सदक़तुल फितर वाजिब आहे, त तव्हां उनखे छो था ॾियो? अॻिलो पाण मालदार आहे, उन जे मथां ज़कात वाजिब आहे, त तव्हां उनखे ज़कात ॾींदव, तव्हांजी अदाद न थींदी। जंहिंजे मथां पाण ते ज़कात, सदक़तुल फितर वाजिब न हुजे, उहो मिसकीन आहे, उनखे ॾियणो आहे। उहो शख़्स सैयद न हुजे, ख़ालिस सैयद न हुजे। सैयद खे ज़कात ॾियण सां ज़कात अदा न थींदी आहे। सदक़तुल फितर वाजिब शयूं जेकियूं बि आहिनि, उहे गैर सैयद खे ॾियणियूं आहिनि, सैयद खे नाहिनि ॾियणियूं।